बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खबरदार न्यूज़ सां गॾु आहियां निसार शेख। पेश आहिनि जूं ताज़ा तरीन ख़बरूं। डोकरी में काज़ी फरीद की रिपोर्ट। डोकरी में आबादगारन के अञा ताईं बारदानो न मिलियो। फूड इंस्पेक्टर मथा बारदानो वापरन के वेकरो करण जो इल्ज़ाम। इन सिलसिले में डोकरी तालुके के मुख़्तलिफ़ शहरन ऐं ॻोठनि जे आबादगारन अली हसन हुलियो, अब्दुल अज़ीज़ पंवर, रियाज़ हुसैन सांगरू, दरिया खान ख़ासकली, मोहम्मद नवाज़ मुगेरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में डोकरी फूड सेंटर के एहतिजाजी कैम्प करे धरणो हयो वियो। हिन मौक़े ते आबादगारन हारिन चयो त फूड सेंटर डोकरी जो राशि फूड इंस्पेक्टर मंता जतोई हारिन ऐं आबादगारन लाइ आयल बारदानो आबादगारन जे बजाय वापारन के विकिरो करे थो। हारी ऐं आबादगार रोज़ानो सेंटर जो चक्कर काटे काटे खाली वापसि वञनि था। हिननि मुतालबो कयो त अहिड़े राशि अमलदार खे हटाए संदसि जाइ ते ईमानदार फूड इंस्पेक्टर मुक़ररु कयो वञे। जॾहिं त मुख़्तियारकार डोकरी अनीस रहमान बुरड़ो सेंटर ते पहुची आबादगारन ऐं हारिन खे ख़ातिरी कराई ऐं सुभाणे ताईं एहतिजाज ख़तमु करायो। ही हुयूं अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो खबरदार न्यूज़ अलर्ट।